नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तवां दोस्तन की खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अवांखे पसंदीदी सो ही आहे त जेको माण्हू वुसअत ऐं ताक़त जे बावजूद क़ुर्बानी नथो करे त उन जे लाइ अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन छा फरमायो आहे, ऐं यकीनन उहो माण्हू बदबख्ती चइबो। पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तो, जेके माण्हू वुसअत ऐं ताक़त जे बावजूद क़ुर्बानी नथा कनि ऐं जिन ते क़ुर्बानी वाजिब भी आहे, मालिक निसाब भी आहिनि, पर उन जे बावजूद बि क़ुर्बानी नथा कनि त उन्हनि जे मुतालिक़ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो आहे, अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कयां। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं शख़्स में क़ुर्बानी करण जी वुसअत ऐं ताक़त हुजे पोइ बि उहो माण्हू क़ुर्बानी न करे त उहो माण्हू असांजी ईदगाह जे वेझो न अचे। त प्यारा दोस्तो, जेकॾहिं केरु वुसअत ऐं ताक़त रखे थो, जंहिंमें क़ुर्बानी करण जी ताक़त आहे, त उहो माण्हू क़ुर्बानी नथो करे त यकीनन उहो माण्हू बदबख्ती आहे। त प्यारा दोस्तो, असां गौर फ़िक्र कयूं। ही दुनिया जो हिते जो माल ऐं मिल्कियत दौलत ही सरमायो सभु हिते रहिजी वेंदो। प्यारा दोस्तो, कोशिशि इहा कजे त हिन माल मिल्कियत खे न ॾिसिजे, अल्लाह जे अहकामनि जी तरफ़ नज़र कजे त जेको अल्लाह पाक फरमायो आहे उन ते लब्बैक चई करे असां अमल कयूं त यकीनन ही मिल्कियत माल दौलत जॾहिं असां अल्लाह जी राह में ख़र्च कंदासीं त यकीनन उन जे अंदरि काफ़ी बरकतूं थी वेंदियूं। जेके माण्हू क़ुर्बानी कनि था यकीनन ख़ुशनसीब माण्हू आहिनि, जेके अल्लाह जे हुक्म ते लब्बैक चई करे पंहिंजो माल, पंहिंजी दौलत, पंहिंजी मिल्कियत अल्लाह जी राह में ख़र्च करण जे लाइ तयारु हूंदा आहिनि। प्यारा दोस्तो, क़ुर्बानी जहन्नम जे बाहि खां हिजाब ऐं पर्दो बणिजी वेंदी आहे। क़ुर्बानी जेका आहे सो क़ुर्बानी करण वारे माण्हू खे हर वार जे बदिले हिकु नेकी अता कई वेंदी आहे। असां दुनिया में नेकी खे घटि नज़र सां ॾिसूं था, लेकिन आख़िरत में मैशर जे मैदान में जंहिं बि इंसान जी हिकिड़ी नेकी बि खुटंदी त उहो माण्हू हिकिड़ी नेकी खुटण जे करे उन नेकी जी तलाश में पूरे मैशर जे मैदान में चकर लॻाईंदो त किथां मूंखे हिकिड़ी नेकी मिली वञे। प्यारा दोस्तो, अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे पंहिंजे अहकामनि जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।